अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अबिल क़ासिम मुहम्मद वाला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बाद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ी अल्लमा बिल क़लम अल्लमल इंसाना मा लम यअलम। नाज़रीन किराम, सामीन मोहतरम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, अॼु असां तव्हांजे साम्हूं फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते ॿी निशस्त में हाज़िर थिया आहियूं, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इहो इरादो आहे त मुंहिंजी मख़लूक जो हर इंसान इल्म जे नूर सां मुज़य्यन हुजे, याने हू इल्म जे ज़रिए सां ॼाणे त मुंहिंजो रब केरु आहे, मुंहिंजो रसूल कहिड़ो आहे, मुंहिंजो इमाम कहिड़ो आहे, मुंहिंजो दीन कहिड़ो आहे ऐं हक़ छा आहे, बातिल छा आहे, हराम छा आहे, हलाल छा आहे। नाज़रीन, न सिर्फ़ असांजे लाइ इहो हुक्म आहे, पर जॾहिं असांजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जे तरफ़ां पहिरीं वही इहा नाज़िल कई वई, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। ए मुंहिंजा हबीब, पढ़ पंहिंजे रब जे नाले सां, जंहिं रब इंसान खे ख़लक़ कयो ऐं इंसान खे तालीम अता कयईं कलम जे ज़रिए सां। न सिर्फ़ असांजे लाइ इहो हुक्म आहे, पर जॾहिं असांजे नबी खां पहिरियां नबी जेके आया आहिनि उन्हनि खे बि तहसील इल्म करण जी ताक़ीद कई वई आहे। मुख़्तसर टाइम में हज़रत मूसा नबी, जेको मशहूर नबी आहे ऐं जंहिंजा वाक़ियात क़ुरान मजीद में मशहूर आहिनि, ऐं सूरत कहफ़ में आयत नंबर 60 खां आयत नंबर 82 ताईं, यानी टोटल 22 आयतूं आहिनि, जंहिंमें ही पूरो वाक़ियो मौजूदु आहे, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम थी रहियो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे, ए मुंहिंजा नबी वञ ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खां इल्म हासिल कर। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अचे थो ऐं नबी हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात करे थो ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवे थो त ए नबी, मां तव्हां सां गॾु रही करे कुझु तव्हां खां सिखणु चाहियां थो, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे, क़ाल लहू मूसा हल अत्तबिउक अला अन तुअल्लिमनी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त ए नबी, मां तव्हां सां गॾु रही करे तव्हां खां कुझु तालीम हासिल करणु चाहियां थो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम चयो, ए अल्लाह जा नबी, तव्हां मूंसां गॾु न रही सघंदो, मूंसां गॾु न हली सघंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त मां सब्र कंदुसि इंशाअल्लाह ऐं तव्हां सां गॾु हली सघंदुसि। इहे ॿई ॼणा हलिया ऐं हिकु ॿेड़ी में सवार थिया। थोरो अॻिते हलिया त जनाब ख़िज़र अलैहिस्सलाम उन ॿेड़ी में सोराह कयो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम एतिराज़ कयो त
नबी ही तव्हां छा कयो आहे? त हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम चयो त मूं तव्हांखे चयो हुयो त तव्हां मूं सां गॾु सब्र न करे सघंदव। वरी अॻिते हलिया, ॿेड़ी तां लथा, हिकु मंज़िल ते पहुता। उते नबी ख़िज़र अलैहिस्सलाम हिकु नंढड़े ॿार खे मारे छॾियो। त नबी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम एतिराज़ कयो त साम्हूं जवाबु आयुसि जनाब ख़िज़र जे तरफ़ां त मूं तव्हांखे चयो हुयो त तव्हां सब्र न करे सघंदव। मुख़्तसर कयां, वरी अॻिते हलिया त हिकु ॻोठ में पहुता त जनाब ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो त ही दीवार किरण ते आहे ऐं इन दीवार खे ठाहिणो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम एतिराज़ कयो त उन ते जवाबु इहो ई मिलियो त मूं तव्हांखे पहिरियां ई चयो हुयो त तव्हां मूं सां गॾु हली करे ऐं सब्र न करे सघंदव। नाज़रीन किराम, बसि इन जॻह ते जनाब ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम थियो हज़रत मूसा खे, हाज़ा फ़िराक़ु बैनी व बैनक, हीअ हितां खां ई जुदाई जी जॻह आहे, तव्हां मूंखां जुदा थियो, तव्हां मूंसां सब्र न करे सघंदव। आख़िर में तव्हांखे तावील ॿुधायां थो, ही जेके मूं 3 कम कया आहिनि इन्हनि में मसलहत आहे। उहा मसलहत कहिड़ी आहे? जेको ॿेड़ी खे सोराख़ कयो आहे, हिकु बादशाह अची रहियो हुयो ऐं नयूं ऐं सुठियूं सुठियूं ॿेड़ियूं कब्ज़े में करे रहियो हुयो। ॿेड़ी में सोराख़ कयोमि ताकी इहा ग़रीबनि जी ॿेड़ी हुई ऐं ग़रीब गुज़र सफ़र इन ॿेड़ी ते कंदा हुया ताकी हिन जी ॿेड़ी इहा ज़ब्त न थिए। ॿार खे इन जे करे क़त्ल कयोमि ताकी इहो ॿार वॾो थी करे पंहिंजे वालिदैन खे अज़ियत न पहुचाए। ऐं दीवार इन जे करे ठाही आहे ताकी इन दीवार में यतीमनि जो ख़ज़ानो दफ़न थियल आहे। इहे यतीम वॾा थी करे तऊं इहो ख़ज़ानो कढंदा। बसि नाज़रीन, इन वाक़िए जो नतीजो इहो निकितो त जेको इल्मु हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम वटि हुयो उन इल्म ते जनाब मूसा नबी आगाही न पिया रखनि। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।